बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमल अअमालु बिन्नियात। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मजमूबी तमाम मदोआ ऐं पिंडाल में मौजूद तमाम जो तमाम आशिकाने मोहम्मद मुस्तफ़ा गुलामाने मोहम्मद मुस्तफ़ा मौजूद इन, लेकिन दुरूद ऐं सलाम जी सदा स्टेज ताईं नाहे पूती। जंहिंजी मदीने जे मीर सां जेतिरी मुहब्बत आ, ओतिरे बुलंद आवाज़ सां आक़ाए नामेदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। किसी फिरऔन को मुश्किल कुशा कह दूं ये मुश्किल है, किसी फिरऔन को मुश्किल कुशा कह दूं ये मुश्किल है, किसी दज्जाल को मैं अंबिया कह दूं ये मुश्किल है। मुझे जंजीर पहना दो, मुझे सूली पे लटका दो, मगर मैं रहजनू को रहनुमा कह दूं ये मुश्किल है। चलती बंदूक के दहाने पे हूं, चलती बंदूक के दहाने पे हूं, मुझको मालूम है मैं निशाने पे हूं। कातिलो 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 कत्लगाह को सजाते रहो, सीने हाजिर हैं गोलियां चलाते रहो। मैं इस्लाम पे तन मन लुटाने पे हूं, मैं इस्लाम पे तन मन लुटाने पे हूं। मुझको मालूम है मैं निशाने पे हूं, मुझको मालूम है मैं निशाने पे हूं। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम बिरादर अजीज बिरादर मुकर्रम साहिबजादा हजरत मौलाना साईं गुलामुल्लाह साहब दामत बरकातुल आलिया स्टेज पे मौजूद अकाबिरीन उम्मत जमीयत उलमा इस्लाम जा रहनुमा पिंडाल में मौजूद मुझा हम सफर गैरतमंद जुर्रतमंद बहादुर साथियों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब खां पहिरियां अज जे हिन अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख़ साज यादगार बाबरकत दस्तारे फजीलत कॉन्फ्रेंस में दस्तारे फजीलत हासिल कंदड़ इल्मे नबूवत सां मुज़य्यन थींदड़ पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा तालीमात सां आरास्ता थींदड़ उन्हनि आलिम सगोरन के दिल जे अताह गहराइन सां मुबारकबाद पेश कयां थो ऐं दुआ गुहा अल्लाह रब्बुल इज्जत जे बारगाह में त अल्लाह रब्बुल इज्जत इन्हनि आलिम सगोरन खां दीन ऐं इस्लाम जे सरबुलंदी जो कम वठे। अल्लाह इन्हनि आलिमन खां हिन उम्मत जे बेहतरीन रहनुमाई जो कम वठे। अल्लाह इन्हनि आलिमन जी कदम कदम ते मदद ऐं नुसरत फरमाए। इंतहाई मुबारकबाद जे मुस्तहिकीन हिन इदारे हिन जामिया जा मुंतज़िमीन जिन यो माहौल फराहम कयो जो हिते तालिब इल्म इल्मे नबूवत सां मुज़य्यन थी सघिया। इंतहाई मुबारकबाद जे मुस्तहिक आहिनि उहे असातिज़ा इकराम जिन अनथक मेहनत करे इन्हनि असांजे मुस्तक़बिल जे मेहमारनि खे तैयार कयो। इंतहाई मुबारकबाद जे मुस्तहिक आहिनि उहे मुआविनीन जिन पंहिंजे माल ऐं दौलत जे ज़रिए उहे नबीअ जा मेहमान जिन खे इल्मे नबूवत सां मुज़य्यन करण जे लाइ
तमाम तर सहूलतूं फ़राहम कयूं, पंहिंजे माल ऐं दौलत जे ज़रिए उन्हनि जी मुआविनत कई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि सभिनी तबक़ात जी इन मेहनत के पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। यकीनन जॾहिं मुल्क वतन अज़ीज़ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान एक सेक्युलर स्टेट जे तरफ वधी रहियो आहे, एक सेक्युलर रियासत जे तरफ वधी रहियो आहे, हिन मुल्क ते अंग्रेज़ जे तालीम के फ़रोग़ ॾिनो पियो वञे। हिते असांजे नौजवान नस्ल खे, असांजे मुस्तक़बिल जे मेहमारनि खे अंग्रेज़ जी तालीम ॾेई करे अंग्रेज़ जे शिकंजे में, अंग्रेज़ जे तहज़ीब में, अंग्रेज़ जे उन तक़द्दुस ऐं उन कल्चर में महण जी ऐं उन कल्चर में ज़ेब ऐं तन करण जी जॾहिं कोशिश थी रही आहे, उते ही दीनी इदारा, उते ही दीनी मदारिस, उते ही इस्लाम जा चौकीदार, उते ही इस्लाम जा किला वतन अज़ीज़ पाकिस्तान जे इस्लामी सरहदुनि जी भी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। ऐं उते ही इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून जा मिस्दाक़ भी बणिजी रहिया आहिनि। मां इन सेक्युलर स्टेट खे, इन सेक्युलर ज़हन खे, इन दीन जे दुश्मननि खे, इस्लाम जे गद्दारनि खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हांजा ख़्वाब इंशाअल्लाह चकनाचूर थिया आहिनि ऐं तव्हांजा ख़्वाब चकनाचूर थींदा, छो त रब वादो कयो आहे त क़यामत जे सुबुह ताईं क़ुरान रहंदो, क़ुरान जी हिफ़ाज़त रब कंदो। जेसी ताईं क़ुरान रहंदो, क़ुरान के पढ़ण वारा भी रहंदा त क़ुरान के पढ़ाइण वारा भी रहंदा। नारे तकबीर, बैहत नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम सर बकफ सर बुलंद, सर बकफ सर बुलंद, नारे तकबीर। अमेरिका लख कोशिशूं करे, अमेरिका जा पिठू लख कोशिशूं कन, इस्लाम हिन धरतीअ जो मुक़द्दर आहे। इंशाअल्लाह जेसी ताईं ही उलमाए देवबंद जा सरफरोश गैरतमंद क़यादत मौजूद आ, उलमाए देवबंद सां ही वफादार सिपाही मौजूद हैं। रब्बे मोहम्मद जो कसम, कोई अमेरिका जो पुट इन वतन अज़ीज़ पाकिस्तान के अमेरिका जी कॉलोनी नथो बनाए सके। इंशाअल्लाह जेसी ताईं इन जान में जान है, पाकिस्तान जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासे, इस्लाम जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासे, मस्जिद ने मदरसन जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासे, तालिम ने तालिबन जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासे। नारे तकबीर, बैहत नारे तकबीर। इस्लाम जे कटारत ते, मदारिस ते दुश्मन ते, मसाजिद ते दुश्मन ते, नारे तकबीर। तव्हां असांजी तख़लीक़ फुज़ूल ना है, हिन इंसान ज़ात जी तख़लीक़ फुज़ूल ना है। तव्हां असां के अल्लाह रब्बुल इज़्ज़त अल्लाहु अकबर जे अज़ीम नारे जे लाइ, अल्लाहु अकबर जे अज़ीम मक़सद जे लाइ, अल्लाहु अकबर जे अज़ीम मंशूर जे लाइ, अल्लाहु अकबर जे अज़ीम रस्ते जे लाइ पैदा कयो आहे। तुंहिंजे ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो महवर अल्लाहु अकबर आहे, तुंहिंजे ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सद अल्लाहु अकबर आहे। अॼु उलमाए देवबंद खे उहो अज़ीम फ़लसफ़ो हासिल आहे, अॼु उलमाए देवबंद खे उहो अज़ीम वरसो हासिल आहे, जेको अज़ीम वरसो अल्लाह हिन दुनिया ते प्यारे मोकिलियो, जे अज़ीम वरसे जे लाइ अल्लाह पैगंबरनि खे मोकिलियो। उन ई अज़ीम वरसे खे अॼु जेकॾहिं दुनिया जे कुंड कुर्च ते राइज करण जे लाइ, अल्लाहु अकबर जे निज़ाम खे हिन धरतीअ ते नाफ़िज़ करण जे लाइ कोशिश हिन त उलमाए देवबंद आहिनि। कंहिंजो नारो जिए भुट्टो, कंहिंजो नारो जिए नवाज़, कंहिंजो नारो गो इमरान गो, कंहिंजो नारो रो इमरान रो। लेकिन उलमाए देवबंद जा गैरतमंद सपूतो तव्हांखे मुबारक हुजे, अव्हांखे उहो नारो हासिल आहे जेको ॼमण वक़्तु तव्हांजे कननि में गूंजियो।
अवा के वो नारो हासिला जेको जमण वक्त अवा जे कनन में गूंजो अवा के वो नारो हासिला जेको जनाजे जे वक्त अवा जे जनाजे नमाज में अवा असा जे जनाजन जे मथा गूंजंदो को तो चे भोतार वडो को तो चे सरदार वडो को तो चे खान वडो को तो चे नवाब वडो को तो चे भुट्टो वडो को तो चे नवाज वडो को तो चे इमरान वडो लेकिन आज पंहिंजे बिनी हसन के फिजा में बुलंद करे इन दुनिया जे कुव्वतुन के पैगाम दो तो उलमाए देवबंद जो मकसद उलमाए देवबंद जो मंशूर उलमाए देवबंद जो नारो हिकड़ो तो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर अल्लाहु अकबर जी सदा बुलंद छे त मुजाहिदन वांगुर बुलंद छण खपे नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अञा मज़ो कोने अञा माण्हू गो जीअं भुट्टो जो नारा हणंदे कोन था शर्माइनि था अल्लाह जो नालो वठंदे छो था शर्मायो नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम को तो चे भुट्टो वडो को तो चे नवाज वडो को तो चे इमरान वडो लेकिन उलमाए देवबंद जा ही सरफरोश कारकुन था चवन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाह सभनी का वडो जदे तू जाए तुझके तुझो मकसद यो मिलो तो अल्लाहु अकबर अल्लाह सभनी का वडो जदे तू मरंदे तो के यो मकसद मिलदो अल्लाहु अकबर अल्लाह सभनी का वडो तपो जमण था वठी मरण ताईं तुझे जिंदगी जो मावर अल्लाहु अकबर तुझे मरण जो मावर अल्लाहु अकबर तुझे दुनिया की कामयाबी अल्लाहु अकबर में आ तो तुझे आखिरत की कामयाबी अल्लाहु अकबर में आ अचो अचो इन अल्लाहु अकबर जे अजीम रस्ते ते गामचन छण जला जमीयत उलमा इस्लाम जो साथ लियो अचो पंहिंजे जिंदगी जे मकसद के हासिल करण जला उलमाए देवबंद जे हथन ते बेइज्जत कयो यो नारो मिलंदो त सिर्फ उलमाए देवबंद वट मिलंदो यो रस्तो मिलंदो त सिर्फ उलमाए देवबंद वट मिलंदो यो मंशूर मिलंदो त रुगो उलमाए देवबंद वट मिलंदो ऐ रब्बे मोहम्मद जो कसम जे अल्लाह अकबर के पंहिंजे जिंदगी जो महवर बनायो उन जी दुनिया भी कामयाब तो उन जी आखिरत भी कामयाब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह असांजे जिंदगी जो मकसद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हिन पाकिस्तान जो वजूद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हिन पाकिस्तान जो बुनियाद लेकिन अज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी गाल करण ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे निजाम जी गाल करण ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वारी शरीयत जी गाल करण जुर्म बणजी वियो जुर्म बणजी चुको जकरे तमाम दीन जी गाल कंदो इस्लाम जी गाल कंदो इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के इस्लामी रियासत बनाने जी गाल कंदो तो तवा के फंडामेंटलिस्ट चयो विंदो ताके इंतहा पसंद चयो विंदो तवा के दहशतगर्द चयो विंदो मां उनन सा मुखातिब हां जेका हिन मजहबी तबके के जबरदस्ती दहशतगर्दी जे तरफ मोड़े रहा इन बुधो जे करे कायद आजम मोहम्मद अली जनाब ला इलाहा इल्लल्लाह जे नारे थे पाकिस्तान के हासिल करे ला इलाहा इल्लल्लाह जे नारे थे पाकिस्तान जो बुनियाद रखी ला इलाहा इल्लल्लाह जे अजीम मंशूर थे पाकिस्तान जो वजूद रखी पाकिस्तान की खिदमत कही ताज उलमाए देवबंद भी उन कायद आजम जे मंशूर के अॻिते खणी दस्तूर के अॻिते खणी इन वतन अजीज पाकिस्तान के ला इलाहा इल्लल्लाह जो गहवारो बणाइण चाहिनि था जेकॾहिं कायद आजम पाकिस्तान जो मोहसिन हो चाहे उलमाए देवबंद भी पाकिस्तान जा मोहसिन आहिनि पर जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जे नारे जी ॻाल्हि कर दहशतगर्दी आहे त हा मां उन वक़्तु दहशतगर्द बणजण जे लाइ तयारु आहियां जॾहिं तव्हां चओ त असां हिन पाकिस्तान जी तख़लीक़ ऐं बुनियाद बि दहशतगर्दी जे नाले ते रखियो नारे तकबीर पाकिस्तान का मतलब क्या पाकिस्तान का मतलब क्या तेरा मेरा रिश्ता क्या
नारे तकबीर जगने ला इलाहा इल्लल्लाह जो बुनियाद दई कायद आजम पाकिस्तान जी खिदमत कई जगने ला इलाहा इल्लल्लाह जो बुनियाद रही कायद आजम पाकिस्तान ते एहसान कयो ताज कायद आजम खापो हिन वतन अजीज जा मुहसिन उलमाए देवबंद हिन वतन अजीज जा मुहसिन उलमाए देवबंद जी क़यादत हिन वतन अजीज जा मुहसिन जमियत उलमाए इस्लामा जेका उन कारवां खे उन जद्दोजहद खे उन तसलसल खे उन नारे खे उन कास खे उन अज़म खे उन नाज ते पहुंचाइण थी चाहे जे नाज ते पाकिस्तान के हासिल कयो वियो इंशाअल्लाह कोई अमेरिका जो पट इन पाकिस्तान जे सरजमीन खे ला इलाहा इल्लल्लाह जे निजाम का नथो रोके सके। नारे तकबीर सरबकस सर बुलंद सरफराज सर बुलंद नारे तकबीर। अचो अजीम कारवा में शामिल थियो अचो अजीम जमात में शामिल थियो अचो उन्हनि अकाबरीन जे हथन ते बैयत कयो जिन अकाबरीन वट सब मकसद हिन सब मंशूर हिन सब रास्ता हिन दावत तबलीग जो सहरो उलमाए देवबंद जे सर दावत तबलीग खां पो जिहाद जो सहरो उलमाए देवबंद जे सर दर्स तदरीस जो सहरो उलमाए देवबंद जे सर तकरीर तबलीग जो सहरो उलमाए देवबंद जे सर रब्बे मोहम्मद जो कसम नबवी रस्ते के अपनाईंदे सियासत जो सहरो भी उलमाए देवबंद जे सर जे रस्ते ते हलंदो जे रस्ते ते जामचन थींदो हे उलमाए देवबंद तवा के जमीन अता खणी अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो ताल्लुक से कारींदा तवा जी दुनिया के भी कामयाब कंदा तवा जी आखिरत के भी कामयाब कंदा। दुनिया जी कामयाबी खपेव थी कंहिंखे खपे दुनिया जी कामयाबी दुनिया जी कामयाबी अंग्रेज जी तालीम में ना है दुनिया जी कामयाबी स्कूल जे तालीम में ना है दुनिया जी कामयाबी डीसी कमिश्नर थियण में ना है दुनिया जी कामयाबी डीआईजी एसएसपी थियण में ना है दुनिया जी कामयाबी आलिम कुरान जे कारी थियण में आहे। अज इस्लाम कमजोर आ अज मुसलमान जलील आ माफ कजो दुखो लफ्ज़ चयो थम अज इस्लाम कमजोर आ अज मुसलमान दुनिया भर में जलील आ आखिर छो जरा सा उन ते सोचो आहे जरा सा उन ते गौर कयो आहे अज इस्लाम जे कमजोरी जो जिम्मेदार तू ऐं मां आहियूं अज मुसलमानन जे ज़िल्लत जो जिम्मेदार तू ऐं मां आहियूं छो तसा पंजन बच्चन के अंग्रेज जे तालीम जो पैरोकार कयो इंग्लिश मीडियम स्कूल खपे मिडिल स्कूल खपे बच्चे के मैट्रिक कराइणी आ बीए एमए कराइणी आ कैडेट कॉलेज में पढ़ाइणो आ यूनिवर्सिटी में पढ़ाइणो आ जडे तुंजो ए मुंजो बच्चो अंग्रेज जी तालीम सां मुसजन थींदो पंहिंजो पाण खे अंग्रेज जे रहन सहन ते हलाईंदो त पो किरदार भी अंग्रेज जो अदा कंदो पो तबलीग भी अंग्रेज जी कंदो पो तहजीब भी अंग्रेज जी अपनाईंदो अज जेकरे असां जे नौजवान नस्ल मां इस्लाम बनी रहियो आ तो उन जा जिम्मेदार तू ऐं मां आहियूं छो त पंहिंजनि बच्चन खे दीन खां परे करे अंग्रेज जे तालीम सां मुसजन कयो दीन सब कुछ ॾिनो आ इस्लाम सब कुछ ॾिनो आ दीन मुकम्मल मज़हब आ इस्लाम मुकम्मल मज़हब आ अज असां बच्चन के कुरान पढ़ाइण जे लाइ तैयार न आहियूं अज असां बच्चन के आलिम करण जे लाइ तैयार न आहियूं जेकॾहिं तव्हां पंहिंजनि बच्चन खे अंग्रेजी तालीम पढ़ाई ऐं उन्हनि खे अंग्रेज बणायो त रब्बे मोहम्मद जो कसम दुनिया में भी शर्मिंदगी तव्हांखे हासिल थींदी त आखिरत में भी शर्मिंदगी हासिल थींदी अंग्रेज जी तालीम पढ़ण जे करे बच्चन मां गैरत वञे थी को एजुकेशन जो सिस्टम मखलूत सिस्टम असांजे नौजवान नस्ल खे बर्बाद करे रहियो आहे अज असांजो नौजवान उहे हरकतूं करे रहियो आहे जो वालिदैन जा कंद शर्म खां झुकिया पिया छो त उन्हनि जो कल्चर उन्हनि खे उहो थो सेखारे मां अंग्रेज जे तालीम जो मुखालिफ़ न आहियां
मां पाण एमए कई थम, पॉलिटिकल साइंस में एमए कई थम, इल्मे सियासियात में सियासत में एमए कई थम। इन जे करे इल्मे सियासियात में एमए कई थम त सियासत सिखी करे इनन दीन इस्लाम जे दुश्मनन सां उन जे नहज ते मुकाबलो करे सके। अंग्रेज जी तालीम भली पढ़ो, अंग्रेज जी तालीम भली बच्चन के पढ़ायो, लेकिन अंग्रेज जी तालीम जरूरत है जिंदगी आ ऐं कुरान जी तालीम मकसद है जिंदगी आ। मौलाना अंग्रेज जी तालीम जरूरत है जिंदगी आ ऐं कुरान जी तालीम मकसद है जिंदगी आ। जरूरत 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 एतरी आ अंग्रेज जे तालीम जी जेतरी वॉशरूम में कज़ाए हाजत पूरे करण का वो पानी की जरूरत पवंदी आ। वॉशरूम में बा पानी की जरूरत पवंदी आ, छो पवंदी आ? गंदगी के साफ करण जे लाइ, गलाजत के साफ करण जे लाइ वॉशरूम में पानी की जरूरत पवंदी आ। गलाजत के साफ करण जे लाइ, गंदगी के साफ करण जे लाइ अंग्रेजी पढ़ो, पंजन बच्चन के अंग्रेजी पढ़ायो, लेकिन इन वतन अजीज पाकिस्तान ता दीन जे दुश्मनन जी गलाजत हटाइण जे लाइ, इस्लाम जे दुश्मनन जी गलाजत हटाइण जे लाइ, सेक्युलर ज़हन हटाइण जे लाइ इन वतन अजीज पाकिस्तान ते उनन जी तालीम पढ़ी उनन सां मुकाबलो करे कुरान ऐं सुन्नत जे निज़ाम के नाफिज करण जे लाइ। नारे तकबीर, ये मुल्क बना था इस्लामी, ये मुल्क बना था, ये मुल्क बना था, ये सिंध बना था, ये सिंध बना था। नारे तकबीर। माल लगे तो कब्रिस्तान में तकीर तो क्या मां साईं गुलामुल्लाह साहब ने अर्ज कयम साईं हिकिड़ी तकीर करे आयो आहियां जहान खान में इशा खां पोइ। ॿी तकरीर अवां वटा सुबुह जो इंशाअल्लाह 10 बजे खैरपुर नाथन शाह दादू पहुचणो आहे, लेकिन थकियल मुखां वधीक तहां था लॻो। जेकॾहिं तहां मुखां वधीक थकियल आहियो त हाणे ई दुआ था करायो, ॻाल्हायां या दुआ कयां? जी कोई नारे जो जवाब मुजाहिदन वांगुर अचणु खपे। नारे तकबीर, नारे तकबीर। कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी सुबरो जिंदा था। नारे तकबीर। ये सिंध बाबुल इस्लाम हुई, सिंध बाबुल इस्लाम आहे ऐं क़यामत जे सुबुह ताईं ये सिंध बाबुल इस्लाम रहंदी। मां इन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां इन जिस्म में दौड़ंदड़ खून भी एक गैरतमंद निडर बहादुर पीउ जो आहे। जैसी ताईं इन जान में जान आहे इंशाअल्लाह शहीद खालिद महमूद जो मिशन जिंदा रहंदो, शहीद खालिद महमूद जो आवाज जिंदा रहंदो, शहीद खालिद महमूद जी जद्दोजहद जिंदा रहंदी। नारे तकबीर। जिंदा है खालिद, जिंदा है, जिंदा है खालिद, नासिर की सूरत में खालिद। आखिरी गाल डीएसपी पन्नो आकिल सां करण थो चाहियां। लियाकत साहब, इहो ई नालो आहे लियाकत साहब, बदली थी वियो। अॼु डीएसपी कहिड़ो जेको आयो लाउड बंदि कराइण, जेको बि आहे मूंखे इहो इत्तला मिलियो त डीएसपी अॼु लाउड स्पीकर बंदि कराइण आयो आहे। डीएसपी साहब, हे इस्लामी जमहूरियत पाकिस्तान ये बाबुल इस्लाम सिंधा हे कायदे आज़म मस्जिदिन मदरसन दाड़िए पटके वारन जे लाइ मुल्क के आजाद कयो हो, कुरान जे लाइ मुल्क के आजाद कयो हो। पहिरियों वञी बाज़ार हुस्न के बंद करार, पहिरियों वञी होटलन के बंद करार, पहिरियों वञी शराब जे जुतन के बंद करार। जेकॾहिं ॿीहर तो असांजे हिननि दरगाहुनि जे तरफ़, खानकाहुनि जे तरफ़, मदरसनि जे तरफ़ मेरी अख खणी ॾिठी त रब्बे मोहम्मद जो कसम तुंहिंजूं ॾंगूं सलामत न हूंदियूं। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। तव्हांजे पीउ ॾाॾे जी जागीर कोन्हे, हिन मदरसे के निंजड़ कोन समझो, हिन जामिया के निंजड़ कोन समझो, साईं गुलामुल्लाह के तन्हा न समझो। तहां ॿुधायो त तहांजे मध्य मुक़ाबिल केतिरा माण्हू वठी अचो, फिगर तहां ॿुधायो, तादाद तहां ॿुधायो। ज़बान सां चओ त हेतिरा कारकुन असांजे मध्य मुक़ाबिल खपनि। जेकॾहिं तव्हां न सुधरियो त रब्बे मोहम्मद जो कसम हे उलमाए देवबंद जा सरफराज कारकुन
तवा के मां जी जंग भी याद जारे चले। नारे तकबीर, काय तेरा एक इशारा, काय तेरा एक इशारा। डीएसपी साहब, तुम्हें जगने जुर्रत है, जगने हलाली पीर जो पड़ता है तो मुझे खिलाफ एफआईआर करे देखा तो क्या खुली चैलेंज तो गया न तो मना तुझे कानून रखे, न तो मना तुझे दस्तूर रखे, न तो मना तुझे डीएसपी चिपके मां बंजे पैर रखे तो करते तुझे नेशनल एक्शन प्लान के उड़ाया तो तुम्हें जुर्रत है तसा के हद करियो हड़ाए रखा चेक रहे न पाकिस्तान के निजाम के धर्म परम न कह से तसा ते है। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। इंतजामिया वारो, इदारन वारो, हुकूमत वारो, जगने तवा पंजे आबा व अजदाद सा वचन कयो त इस्लाम जो खात्मो कंदा से, दीन जो खात्मो कंदा से, कुरान जो खात्मो कंदा से, मस्जिद ने मदरसन जो खात्मो कंदा से त पो रब्बे मोहम्मद जो कसम पंजे वालिद जे शहादत वारे दी पंजे अब्बे जे मुकद्दस खून के पंजे हथन में खड़ी उन सा वचन कयो से कि जैसी दीन जान में जाना है, दीन जो ताबूत कंदा से, इस्लाम जो ताबूत कंदा से, मसाजिद जो ताबूत कंदा से, मदारिस जो ताबूत कंदा से, इन वतन अजीज पाकिस्तान के इस्लाम जो गहवारो बनाएगा। नारे तकबीर, काय तेरी जुर्रत को, काय तेरी जुर्रत को, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा। नारे तकबीर। इन लो ये जी लज छल रह जी अचे सूमरा, मुझे शहीद वालिद जो रुमाला है मुझे शहीद वालिद जो रुमाला जेको उन्हनि जे कंधनि ते हो। इन लो ये जी लज छल रह जी अचे सूमरा, तमर बुधी खुश थियन रेगिस्तानी राज, सा न खाए खाज जातो कैद कई कोट में। अवां दोस्तन जी वडी मेहरबानी, वमा अलैना इल्लल बला।